प्रोग्राम यादिन जे सफ़र में असां खे यादि कयो आहे वसीम जान सांद, ठारूशा ॻोठ सांद खां वसीम जान सांद अव्हां जी लिखल ई तहरीर अॼोके प्रोग्राम यादिन जे सफ़र में शामिल कंदासीं। अव्हां लिखियो त फेब्रुअरी महीने में मुंहिंजूं कुझु यादूं समायल आहिनि जिन्हनि खे मां लफ़्ज़नि जो रूप ॾेई रहियो आहियां। फेब्रुअरी महीनो 2020 में मूंखे पहिरीं मोहबत थी हुई। हाँ, मूंखे उहो ॾींहुं बिल्कुलु यादि आहे। हाँ, मुंहिंजे साम्हूं वेही हिकु सुहिणी आलावार पे छंडिया। उन वक़्तु मूंखे ईअं लॻो ॼण के माक जा कतरा गुलनि मथे किरी रहिया आहिनि। हुन जे ज़ुल्फ़नि में अहिड़ी त ख़ुशबू हुई, अतर या अंबर खशूरी में शायदि घटि हूंदी आहे। हू पंहिंजे कातिल अदाउनि सां मुंहिंजे दिलि खे खणी वई, मूंखे बेक़रार करे वई बा रूपचंद। हाँ, जॾहिं उहो सुहिणो मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे मुंहिंजे दिलि जी अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे। मां चाहींदो आहियां हुन सां पंहिंजे प्यार जो इज़हार कयां। हाँ, पोइ बि आउं ख़ामोश थी ॾिसंदो आहियां, कुझु चई बि न सघंदो आहियां, बसि हलियो वेंदो आहे। वाह रूपचंद, हुन जी सूंह मूंखे मुतासिर कयो आहे। हुन जी सूंह ते मां छा लिखां? हुन खां मथे कोन लॻंदो आहे संसार में को बि। हा, रूपचंद हुन खे हर रंग जो लिबास ठाहींदो आहे, पर उहो गुलाबी वेस में हुसन जो बादशाह लॻंदो आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे सॼे काइनात जी सूंह कुदरत वारी हुन में समाए छॾी आहे। मुंहिंजे उस्ताद सिंध धरती जे भलोड़ शाइर अरशाद अकबर जे लफ़्ज़नि जियां कोन कुझु सिटूं आहिनि तो ते लिखण जूं। हा पिरी, तो सवां ई मुंहिंजा लफ़्ज़ आहिनि निमाणा। लगे तो तमुही